सिंध जे महान कवि शायर शेख अयाज़ जी अॼु 16हीं वरसी मल्हाई वई। बिटिया में किराड़ कपते संदसि आख़िरी आरामगाह ते अदीब शायर ऐं दानिश्वर भेटा पेश करण लाइ पहुता शेख अयाज़ यादगार कमेटी ऐं ॿियनि तरफ़ां सिंध जे महान कवि शायर जी मज़ार ते अजरक ऐं गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं वयूं। शेख अयाज़ यादगार कमेटी तरफ़ां किराड़ कपते शेख अयाज़ जी मज़ार भरिसां तक़रीब मुनक़िद कई वई आहे। सक़ाफ़त खाते जे अमलदारनि, अदीबनि, दानिश्वरनि, शाइरनि, सियासी समाजी अॻवाननि, सहाफ़िन ऐं सिविल सोसाइटी अॻवाननि पारां मज़ार ते गुलनि जूं चादरूं चाढ़े दुआ घुरी वई। शेख अयाज़ यादगार कमेटी जे चेयरमैन दीवान गागन दास, सक़ाफ़त खाते जे असिस्टेंट डायरेक्टर गुलाम मुज्तबा जोखियो, ताज जोयो, नसीर मिर्ज़ा, असद कीरियो, गुल मोहम्मद शीदी, सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी चेयरमैन नूर सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणी में मज़ार ते चादर चाढ़ी वई। उन मौक़े ते सिंध जो क़ौमी तरानो में पेश कयो वियो। चादर जी रस्म बाद तक़रीब में शेख अयाज़ खे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई, जॾहिं त फ़नकारनि पारां सिंध जे महान कवि शायर खे संदसि शाइरी सां भेटा ॾियण जो सिलसिलो जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।